अवां खां पुछणु चाहींदुसि उतां जी गवर्नमेंट, उतां जी एम्बेसी, उतां जा माण्हू साना कन्वेंशन खे कीअं ॾिसनि था ऐं केतिरे हद ताईं अव्हां सां हेल्प आउट कनि था, अव्हां सां हमदर्दी कनि था? बहितरीन तव्हांजो सवाल। हाणे असांजो मक़सदु इहो हूंदो आहे, ॾिसो सिंध जो कल्चर, असां जेके सभु सिंधी आहियूं असांखे त ख़बर आहे, असां जो मोर देन 5000 इयर्स ओल्ड कल्चर आहे, असांजी हेरिटेज आहे। हाणे असांखे उहो कल्चर ॿ शयूं आहिनि जेके जिन ते असांखे महिनत करणी आहे। हिकिड़ो त असांजी ईंदड़ जनरेशन, स्पेशली जेका ॿाहिरि रहे थी, जेका सिंध में नथी रहे, उन ताईं असां इहो कल्चर हेरिटेज, उन जे लाइ मोहबत, पंहिंजी ज़बान लैंग्वेज कीअं पहुचायूं, ऐं ॿियो असां दुनिया खे कीअं ॿुधायूं त हाउ वी सिंधीज़ आर पीसफुल नेशन, ऐं असां जेको आहे असांजो कल्चर केतिरो क़दीमी आहे, जेको टॉप 5 ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन में ईंदो आहे। त उहे जेके असांजा हिते लोकल एमपीज़ आहिनि, जंहिं बि शहर में असांजो कन्वेंशन थींदो आहे हर साल, जीअं हिकिड़ो साल कैनेडा में हूंदो आहे, हिकिड़ो साल अमेरिका में हूंदो आहे, त जंहिं शहर में हूंदो आहे उतां जा असां उन्हनि लोकल एमपीज़, मेयर ऐं जेके जेके डिग्नेटरीज़ हूंदा आहिनि उन्हनि खे असां इनवाइट कंदा आहियूं पंहिंजे शहर मां। ईअं ई हीअं टोरंटो में जेका असांजी लोकल कमेटी आहे, उन्हनि पंहिंजे एमपीज़ खे, जेके लोकल डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे उन्हनि खे इनवाइट कयो आहे, ऐं असां हिते वॾो हिकिड़ो डिस्प्ले रखियो आहे पंहिंजे कल्चर सिविलाइज़ेशन जो, जंहिंमें मॉन्यूमेंट्स आहिनि, मोहनजे जी हिस्ट्री आहे, असांजी सखर जी फेमस लैंसडाउन ब्रिज आहे, ऐं उन खां अलावा जेके तव्हां शेयर कया लेडी रनीकोट ऐं ॿिया जेके असांजा, हा, त इहे असांजा असासा आहिनि। त इहे असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त ही असांजी तारीख़ आहे, हीअ सिंध जी तारीख़ आहे, क़दीमी तारीख़ आहे, त उन सां असांजो कल्चर प्रोमोट थींदो आहे। हाणे असांखे उनजे रिटर्न में छा मिलंदो आहे? बिल्कुलु इहो, और उन रिटर्न में छा थींदो आहे त हिते हर मुल्क में हर जगह ते पंहिंजे कानून जे मुताबिक़ स्टूडेंट कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम्स थींदा आहिनि, एजुकेशन जे हवाले सां एक्सचेंज प्रोग्राम्स थींदा आहिनि, ऐं उन्हनि में जॾहिं असां, तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो असांजो जेको कल्चरल डे आहे उहो सिंध असेंबली मां ऑफिशियली पास थियल आहे, जेको असांजे दिसंबर जे पहिरें आचर ते हर साल मल्हायो वेंदो आहे। ऐं दुनिया में ॿी कहिड़ी असेंबली आहे जिते उहो कल्चरल डे पास थियल आहे? डू यू नो? तव्हांजे नाज़रीन खे बि मां ॿुधाईंदो, कंहिंखे ख़बर न हूंदी इहा ॻाल्हि। असीं टेक्सास असेंबली आहे यूएसए में, उन ऑफिशियली असांजो सिंधी कल्चरल डे 2022 में यूनानिमसली पास कयो हुयो, जेका दुनिया जी ॿी स्टेट रिप्रेज़ेंटेटिव असेंबली आहे। हिकिड़ी त सिंध असेंबली थी वई, उन खां पोइ टेक्सास जी असेंबली आहे जंहिं उहो कल्चरल डे पास कयो।